निमाज़ लाइ वॾेरे जहिड़ो बंदोबस्तु हुजे हा। वताए फ़क़ीर जो हिकु वधीक दिलचस्प ऐं सबक़ आमोज़ किस्सो। साथियो, वधीक इन क़िस्म जी वीडियोज़ जे लाइ चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो ऐं ॻाल्हि खे पूरी तरह सम्झण जे लाइ वीडियो खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसिजो। साथियो, हिकु ॾींहुं वतायो फ़क़ीर पंहिंजे ख़्यालनि में वेठो हो त ॾिठाई त हिकु माण्हू भॼंदो पियो वञे। वताए बि डोड़ी वञी झलियसि ऐं पुछियांसि त अदा ख़ैर त आहे? हीअं टापियुनि में टुटो भॻो डोड़ंदो पियो वञी। उन माण्हू चयसि त अदा ॻोठ जे वॾेरे जो हुकुम आहे त जेको निमाज़ न पढ़े उनखे ॿधी मूं वटि खणी अचो त कुतनि जी बछ करायांसि। इहा ॻाल्हि कंदे हुन वधीक ॿुधायो त अदा सुबुह वारी निमाज़ मूं पढ़ी कान्हे वताया। ॿुधो अथमि त वॾेरे जा माण्हू रसा खणियो मुंहिंजे पोयां मूंखे ॿधण लाइ अचनि पिया। हाणे भॻो वञा त हिननि खे किथे हथु न अची वञा, न त वॾेरो पुठी ते मोचड़ा हणाईंदो ऐं कुता बछींदो। इहो सुणी करे वताए फ़क़ीर मथे ॾिसी चयो त ॾिस भला मौला, किथे था माण्हू शराफ़त सां निमाज़ पढ़नि। माण्हू सभु निमाज़ पढ़नि हा जेकर वॾेरे जहिड़ो निमाज़ पढ़ण लाइ को बंदोबस्तु हुजे हा। साथियो, उमेदु आहे त वताए फ़क़ीर जो ही दिलचस्प किस्सो तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। वधीक हिन क़िस्म जे वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।